खैरपुर नातनशाह में बदामनी चोट चढ़ी वही। प्रेस क्लब सामू एहतजाजी मुजाहरो। खैन शाह मशीन मार्केट में कायम अफजल कासकली दुकान जा ताला तोड़े नामालूम चोर 3.5 लाख जो कपड़ो खणी विया। पुलिस इतला बावजूद वाक़े वारे हंध न पाती, जे अमल खिलाफ एसटीपी ज़िले दादू जे अगवान अली हसन जावरी सदन सिंधी सब्जी फ्रूट जी सदर मोहम्मद मुस्लिम गाड़ी इलेक्ट्रॉनिक्स मार्केट जे सदर इमरान अली ज़ांगी जो जी अगवानी में बदामनी खिलाफ प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। उन मौके ते अगवान ॻाल्हाईंदे चयो त शहर खे चोरनि ऐं फ़ोननि हवाले कयो वियो आहे। हर रोज़ चोरियूं जो वारदातूं वधी रहियूं आहिनि। वापारी अदम तहफ़्फ़ुज़ जो शिकार थी विया आहिनि। इन्हनि आला इंतज़ामिया खां घुर कई त शहर में अमन अमान जी सूरत खे बहितर बणायो वञे त जीअं वापारियुनि मां बेचैनी ख़तम थी सघे। नाले का शइ कान रही आहे। तहफ़्फ़ुज़ कंहिं माण्हूअ जो कोन्हे को। शहर जा दुकान भॻा था वञनि, शहरनि में खून रेज़ी थिए थी। कानून जी का बि अहमियत कान रही आहे। ख़बर न आहे कानून काॾे वियो, इदारा छा था कनि, छो छा पियो करे, ऐं मथां वारा जेके इदारा हिननि जे मथां वेठा आहिनि उहे छा पिया कनि। उन्हनि जो कमु कहिड़ो आहे? सिर्फ़ु पघारूं खाइणु ऐं माण्हुनि खे ज़लील ऐं ख़्वार करणु, तबाह करणु। शहरनि खे तहफ़्फ़ुज़ जे लाइ असीं पुरअमन निकिता आहियूं ऐं असीं मुतालबो था कयूं जी सिंध खां ऐं आला इदारनि खां त छा ही शहरी इंसान न आहिनि, हिननि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। एसएचओ ने जहाँ ते अचण जे लाइ तयार कोन्हे, जंहिंजी असीं सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असां मुतालबो था कयूं 3 ॾींहंनि जे अंदरि असांजो वापसि कयो वञे। जेकॾहिं वापसि न थियो त असीं इंडस आहे खे बिलाल कंदासीं। साईं जो रात असांजे दोस्त असांजो अफ़ज़ल जो कपिड़े जो दुकान रात भञी विया आहिनि। हींअर ताईं एसएचओ अञा ताईं ॻाल्हियुनि जे लाइ कोन आयो आहे। एसएचओ अञा जांच कोन करण आयो आहे। एसएचओ मेले में लॻी पियो माण्हू मारे। एसएचओ वॾी नाअहली आहे। असां कैंशा जे माण्हुनि खे ॿुधाइण था चाहियूं असां सां गॾिजो, असां सां गॾिजो। असां सां एसएचओ वॾो किन पियो थो कराए कैंशा में। असां हुननि खे चयो 2 टे करे एहतजाज करो, मेलो बंदि करा। मेलो बंदि न कराई, वरी राति असांजे शहर जी चोरी कराई। साईं चोरी थी विया तक़रीबन उन्हनि माण्हुनि खे मोकिलियो जंहिं ते छॾे वारनि खे तव्हां रिकॉर्डिंग कयो। सही आहे, असांखे उहा रिकवरी करे तक़रीबन 3.5 लाख कपिड़े जो दुकान आहे। 3.5 लाख रुपए तक़रीबन चोरी थी विया।